अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। किताब न सिर्फ़ तारीख़ जा शाहिद हूंदा आहिनि पर उहे क़ौमनि जो आवाज़ बि हूंदा आहिनि। उन्हनि में समायल इनक़लाब जूं ॻाल्हियूं ईंदड़ नसल जी रहनुमाई कंदियूं आहिनि। अहिड़नि किताबनि मां हिकु किताब निंड न हेरियो नेण बि आहे, जेको किताब नामियारे लेखक सिंध जे हक़नि वारी जदोजहद जे अॾोल सिपाही वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं टीवी जे सरवाण इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे। लंडन जी सरज़मीन ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मुनक़िद कयल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में इमदाद अली ओढो जे किताब निंड न हेरियो नेण जी महूरती तक़रीब मुनक़िद कई वई। किताब निंड न हेरियो नेण जो सग़ीर शेख हाजन कलोड़ो, डॉक्टर लखू लुहाणो, अफरासियाब खटक, बसीर नवीद, डॉक्टर हिदायत भुट्टो, उमैद लिगारी, हफ़ीज़ा वधियो, रुबीना शेख ऐं गुल सनाई महूरत कयो। I would like to proceed to our next session. अभी रुखसाना पीड़ी का सेंसिटिव की शायरा है, उन्हें जो नज़र का तमाम फिगो है, पर आऊँ चांस करना तो कुछ लोगों ने वहाँ लाइन में पढ़ा लियो। दां धरती की माँ वरना छड़े जा, छा बदल जाती माँ कहन छड़े जा, मोहन जो इतिहास माँ ही संभाला, तू चवी तो भूमि के भायन छड़े जा। वाल वहदत ते बदल जे हीअं ॾिसंदे, वाल वहदत ते बदल जे हीअं ॾिसंदे, तख़लीक़ुनि में क़ौम खे जाॻाइण छॾे ॾियां, मां दरावर धीअ धरतीअ जी जबर सां कीअं मुहारो नेठि अटकाइण छॾे ॾियां, कदम ध्यानी पासबाननि में थी गंजा, कदम ध्यानी पासबाननि में थी गंजा, हेॾां जा घोड़े ग़लत ॻाइण छॾे ॾियां। इन वरसा आऊं रिक्वेस्ट करंस अभी हफीज़ा वडियो के अभी हफीज़ा वडियो असांजी एग्जीक्यूटिव कमेटी जी मेंबर आहे, चवा अची असांजो जो गेस्ट स्टेशन आहे बुक लॉन्चिंग सेरेमनी एमओए के टेक ओवर करती अभी हफीज़ा वडियो। मेहरबानी लागुल आऊं निहायत शुक्रगुज़ार आहियां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी। मुझे निहायत खुशी की ॻाल्हि आहे त अॼु आऊं हिकु अहिड़ी हस्ती जे बुक जी लॉन्चिंग सेरेमनी जी शुरूआत करे रही आहियां, जेको के तारीफ़ जो मोहताज आहे। साईं इमदाद ओढो साहब सदस्य नालो ई काफ़ी आहे, सदस्य कलमी पढ़ियो ऐं सॼो सियासी जेको सफ़र आहे उहो असां सभिनी जे साम्हूं आहे। ऐं गुज़ारिश कंदसि साईं इमदाद ओढो साहब खे पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे नए बुक निंड न हेरियो नेण, निंड न हेरियो नेण रती साईं जे शायरी मज़ान लिखियल आहे। उहे माण्हू जिन खे निंड बि नथी संभाले सघे, उहे न जागनि था ऐं असांजे लाइ सिंधी पंहिंजे वतन जे लाइ मुसलसल जदोजहद कनि था। साईं इमदाद ओढो साहब, साईं इमदाद ओढो साहब जे लाइ मां रती साईं जो ही पेश कंदुसि त सदाए थी सब का भुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जंबिश काने जा, मुसी हले सा तजीर भी थोड़े करे। साथियों जे सिंध साईं इमदाद ओढो साहब पंहिंजी समूरी ज़िंदगी सिंध जे क़ौमी जदोजहद जे लाइ वक़्तु करे छॾी। पाण 66 साल जा पर इन उमिरि में बि उठ अॻे नौजवान वांगुरु जेको हज़ारे ख़्वाब पंहिंजी धरती जी ख़ुशहाली, आज़ादी ऐं अमन जा चाहींदो आहे, उहे अखियुनि में समायो ॾींहुं राति कोशिश ऐं महिनत करे रहिया आहिनि ऐं हर वक़्तु हर दौर में नए आइडिया, नई सोच ऐं वक़्त सां तब्दील थींदड़ नई जफ़ाकश सां ईंदा आहिनि। सदो सियासत में पंहिंजो सफ़र 1969 में थियो, जॾहिं यूनियन जे ख़िलाफ़ जदोजहद हली। पाण कॉलेज जे दौर खां सदो शहर असल जेकमाबाद आहे, उतां खां सियासत जी शुरूआत कई। पाण सियासत जे दौरान ॿोली वारे मसइले ते सिंध में धारी आबादकारी बहारनि खे भुट्टे साहब आबाद करण लाइ चाहियो, उन्हनि जे ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कई ऐं पाण जेको आहे सो यूनिवर्सिटी में MA पॉलिटिकल साइंस में स्टूडेंट हुआ तो उन वक़्तु सॼो डेस्टिकेट कयो वियो, पर हुन हूंदे बि पाण जेको आहे सो चुप करे न वेठा ऐं पाण पंहिंजो फर्ज़ी नालो चेंज करे पंहिंजी जॻह सां ॾाढ़ी रखी करे ख़ुदाबख्श जे नाले सां सॼे झंग में वञी
सिंध जी सियासी नौजवाननि में सियासी शऊर जागरूकता ऐं बेदारी पैदा कई। संदसि सियासी सफ़र अञा ताईं जारी आहे ऐं कलमी पोहे जे ज़रिए न सिर्फ़ पाण इकबालूं कढियूं, पाण कलम लिखिया, पाण जेको आहे सो राइटर बि आहिनि बहितरीन। संदसि इकबालनि में सो इकबाल अवामी आवाज़ ऐं सुजाग आहे। ये इकबाल वक़्त सां पाण जेको आहे सो उन जा एडिटर रहिया आहिनि, सभु एडिटर रहिया आहिनि ऐं संदसि सिंध जे जेके क़ौमी मसइला हुआ, जेके क़ौमी इश्यूज़ हुआ ऐं पंहिंजी क़ौम खे बेदारी जे लाइ उहे लिखंदा रहिया आहिनि। पाण 2008 में ऐं सिंध में रही करे हक़ ऐं सच जी ॻाल्हि करणु तमामु ॾुखियो कमु आहे। कॾहिं तव्हांजी फैमिली खे ठेक ॾिना वेंदा आहिनि, कॾहिं तव्हांखे ठेक ॾिना वेंदा आहिनि, पर पाण को बि न पोइ हटिया ऐं पंहिंजे मक़सद ते क़ाइमु रहिया। 2008 में पाण यूके में शिफ्ट थिया। 2010 में पाण जन पंहिंजी सिंध सवाले हयात ते बुक लिखियो, उहो तव्हां ज़रूरु पढ़िजो। मां ख़बर पवंदी त एॾो जेको आहे सफ़र आसान न हो। उनखां पोइ पाण 2012 में वॉइस ऑफ सिंध जी रेडियो जी शुरूआति कई, जेका ब्रिज हुई बिटवीन सिंध ऐं यूके ऐं इंटरनेशनल कम्युनिटी सां। उन ते ज़मीन ते थींदड़ हालतूं आहिनि, उनखां असांखे वाक़ुफ़ु करायो ऐं मोस्ट अपडेटेड न्यूज़ असांखे हर वक़्तु मिलंदियूं रहनि थियूं। ऐं साईं 2017 ते वॉइस ऑफ सिंध ॿिए चैनल खोलियो, जेको अञा ताईं कमु करे रहियो आहे ऐं बहितरीन नमूने सां असांखे ॼाण ॾिए थो। ऐं संदसि शुक्रगुज़ार आहियां त पाण हिते असां सां गॾु आहिनि ऐं पंहिंजे नई किताब उनजी जेके बारे में असांखे ॿुधाईंदो। हिते अवेलेबल आहे बुक, प्लीज़ वठिजो ऐं पढ़िजो ज़रूरु। इनका पहली जो साईं किताब लिखा है हां अला शहजाद बलोच के रिक्वेस्ट कर स्टेज पे अचन साईं भेजे पाए शहजाद बलोच। असल जिंदगी जेका है वो हिकु मौक़ो आहे। इंसान पैदा थिए थो, मरी वञे थो। असल नेमत आहे, ज़िंदगी ॾुखी आहे। उन्ही खे जेकॾहिं असांखे मक़सद लाइ इस्तेमालु कयूं त मां सम्झां थो त ज़िंदगी सफ़ल थिए थी। 69 में कॉलेज वियासीं, वरी उन जे ख़िलाफ़ तहरीक हले पई, अयूब खान जे ख़िलाफ़ तहरीक हले पई। हिकिड़े पासे नेशनल अवामी पार्टी हुई, सिंध यूनाइटेड फ्रंट साईं जेम्स जो हुयो। उन वक़्तु सिंध में जेको शागिर्द तहरीक उभरी, उन जो तसवर बि नथो करे सघिजे। तमामु घणा शागिर्द जेलनि में विया ऐं मां पाण पहिरियों दफ़ो बुख हड़ताल कई, 100 कलाक थी ऐं 60 जेल में बंदि कयो हुयुसि। 80 जो शागिर्द हुयुसि। बुनियादी तौर तरबियत गवर्नमेंट जाम साथी था रहियासीं मुल्क खां वठी। उहो फाउंडर हो सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो ऐं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मां चौथों मरकज़ी सदर हुयुसि। शहीद नज़ीर अब्बासी मुंहिंजो जनरल सेक्रेटरी। इहो असांजो सफ़र हुयो ज़िंदगी जो, इहो हलंदो रहियो ऐं इन तहरीकुनि में उत्साह मिलंदो रहियो, जदोजहद जो उत्साह मिलंदो रहियो। मुल्क जॾहिं खां ठहियो तॾहिं खां क़ौमुनि खे हिकिड़े क़ैद में बंदि कयो वियो ऐं हिकिड़ी अहिड़ी रियासत ठाही वई जेका सिर्फ़ आका हुया उन्हनि जे मुफ़ादत लाइ इलाइक़े में कमु करण जे लाइ रियासत ठही हुई। जेकॾहिं फलाही रियासत जो तसवुरु हुजे हा त माण्हुनि खे कुझु न कुझु मिले हा, क़ौमुनि जा हक़ तस्लीम कया वञनि हा, क़ौमुनि जे इख़्तियारनि ते उन्हनि खे मालिक करे तस्लीम कयो वञे हा, उन्हनि जा जेके वसीला हुया उन्हनि जी मालिकी उन्हनि खे ॾिनी वञे हा। जीअं टिका खान चयो हुयो जॾहिं लैंड कयो हुई ईस्ट पाकिस्तान में, त असांखे बांग्लादेश जा माण्हू न खपनि, असांखे ज़मीन खपे। तो अॼु ॻाल्हि इहा आहे त अॼु जंहिं मोड़ ते असां बीठा आहियूं, असां वटि जदोजहद खां सवाइ, भेड़ खां सवाइ ॿियो को वसीलो या ज़रियो कोन बचियो आहे। मरूं त हूअं ई था, ॿुड़ी छो न मरूं। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं माण्हू खे इन निज ते पहुचायो वञे
माण्हू बलूचिस्तान में साईं ॿुधायो बलूच साहब खे कहिड़ी हालत आहे। या तव्हां हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि आहे त पठाणनि सां कहिड़ो ज़ुल्म थियो या अफगानिस्तान जी जंग में तव्हां ॿियनि जा दलाल थी करे शरीक थियो। ठहियल ठुकियल सुठी क़ौम जेका हुई पख्तूननि जी जेका अॻिते वधे पई पर उन्हनि खे तव्हां पुलो कुले में जॾहिं मिलायो हुई त तव्हांखे इहो बर्दाश्त न थियो। इन्हनि जो झुगो धड़ कीअं कयूं? पोइ तव्हां डॉलर बि वरिता, तव्हां अफगानिस्तान जे में वञी पराए मुल्क में मुदाफ़िलत बि कई, तव्हां हीरोइन बि इंट्रोड्यूस कयो, तव्हां क्लाशिकोव कल्चर बि इंट्रोड्यूस कयो, तव्हां पठाणनि खे बि तबाह करे उहो सूबो जेको तव्हां ॾिसो त उन में सियाहत जे हिसाब सां केतिरा माण्हू वेंदा हुया। तालिबान जो मर्कज़ तां उनखे बणायो। असां सभिनी खे गॾिजी विढ़णो पवंदो, बलूचनि खे, सिंधियुनि खे, पठाणनि खे, छाकाणि त दुश्मन जेको आहे उहो एटमी कुवत आहे, उहो सिर्फ़ु विढ़ण जे लाइ एटमी कुवत आहे। जॾहिं बि ॿियनि सां विढ़ंदो त मार खाईंदो। दुनिया में कंहिं बि मुल्क जी 1 लख फौज कंहिंजी न थी आहे। बड़ो वागड़ो आहे, शहीद थियो आहे, शहादत जो रुतबो को घटि न आहे। पर ॻाल्हि मुफ़ादनि जी आहे त मां इन पंहिंजी किताब जे हवाले सां तव्हांखे चंद गुज़ारिशूं कंदुसि त मूं पंहिंजी जेका क़ौमी जदोजहद हुई, शागिर्द जदोजहद हुई, उहा 69 खां वठी 77 ताईं मां उहा कई। जॾहिं मूं यूनिवर्सिटी मां डिग्री वरिती पोइ मां सिंध शुजात जे नाले सां अख़बार कढी, जेका सिंध में तमामु घणी मक़बूल थी। तंहिंखां पोइ 89 में पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार कराची मां मूं अवामी आवाज़ जारी कई। ऐं पहिरीं अख़बार जेका हुई सिंध जी या ईअं चइजे त पाकिस्तान जी पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार हुई। ऐं तंहिंखां पोइ 2005 में मूं डेली सोप कराची मां जारी कयो। असांजे साहब जे दौर में अक्सर असांजा इश्तिहार बंदि थींदा हुआ अख़बारुनि जा। पोइ इहो जहिड़ो हलंदो हुयो ऐं असां केॾी तकलीफ़ुनि में अख़बारूं हलाईंदा हुआसीं, छाकाणि त सहाफ़त खे जॾहिं धंधो बणायो वियो त पोइ उहा सहाफ़त जेका आहे सा सिर्फ़ु पैसनि ठाहिण जी मिशनरी थी वई। जेका अॼु जेका सहाफ़त आहे उहा सिर्फ़ु माल ठाहिण जो हिकिड़ो मसीलो आहे। असांजे वक़्त में इश्तिहार बंदि थींदा हुया, अॼु कंहिं जा बि इश्तिहार बंदि नथा थियनि। हर को पंहिंजो हिसो पती तइ कयो हिसो आहे, उहो हिसो पती हले थो। 2012 में मां हितां रेडियो वॉइस ऑफ सिंध रेडियो शुरू कयो, जेको 24 कलाक हले थो, 11 साल आहे उहो हले थो। हिते उहे दोस्त बि वेठा आहिनि जिन जो मुकमिल सहकार रहियो आहे, छाकाणि त हीउ जेको रेडियो आहे को कमर्शियल रेडियो न आहे। सिर्फ़ु चंद दोस्त आहिनि जेके सपोर्ट कनि था, असां गॾिजी सॼी करे इहो रेडियो हलायूं था। 2017 में असां टीवी जो इजरा कयो। असल में क़ौमी जदोजहद में हिकिड़ा सोर्स थींदा आहिनि। सिंध में जेको वहे वापरे पियो, का मीडिया अहिड़ी न आहे जेका असल हक़ीक़तुनि खां वाक़ुफ़ करे, छाकाणि त सभिनी खे इश्तिहार खपनि, पैसा खपनि, त उहे पंहिंजा मामला तइ करे वेठा आहिनि। वॉइस ऑफ सिंध टीवी आहे जेका सरज़मीन ते जेको कुझु थिए थो एज़ इट इज़ असां ॾियूं था। पोइ असांजे बि इहो ॿार आहे त तव्हां एज़ इट इज़ न ॾियो, जीअं ॿिया चैनल ॾियनि था तव्हां उहे ॾियो। पर असां छाकाणि त हिकिड़े मक़सद सां जुड़ियल आहियूं, उन मक़सद जे करे असांजो जेको आहे उहो असां एज़ इट इज़ जेके शयूं ॾियूं था। ऐं इन हवाले सां हिन में अहम शख़्सियतूं जेके आहिनि, मां जॾहिं 3 अख़बार जो एडिटर हुयुसि त हिन किताब में साईं जीव जो इंटरव्यू आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो जो इंटरव्यू आहे, शहीद बशीर ख़ान कुरैशी जो इंटरव्यू आहे, जॾहिं GSF जो चेयरमैन हुयो इमदाद चांडियो उन जो इंटरव्यू आहे, अब्दुल खालिक जोड़े जो इंटरव्यू आहे, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे साथी डॉक्टर हिदायत भुट्टो जो इंटरव्यू आहे, सैयद अब्दुल्ला शाह
जो इंटरव्यू आहे अदीब हिकिड़ो सिंध जो राइटर हो तमामु वॾो बशीर गोरियाणी उन जो इंटरव्यू आहे त हिन में जेके बि 77 खां वठी 2008 ताईं अहम जेके वाक़िया हुया उन्हनि ते मुंहिंजा एडिटोरियल्स आहिनि आर्टिकल्स आहिनि ऐं हिन किताब में जिन दोस्तनि पंहिंजा तासुरात लिखिया आहिनि उहे ॿिए जेके आहिनि उन में सगा जो साईं डॉक्टर सलेमान शेख आहे अला लखुलवाणो आहे प्रोफेसर इमदाद चंद जो आहे ऐं साईं सरवर शाह आहे नूर अहमद मेमण चेयरमैन सिंधिका एकेडमी उन जो आहे काफ़ी दोस्त आहिनि जिन जा हिन में तासुरात आहिनि ऐं टाइम जो बि मसइलो आहे त हिन में हिकिड़ो वाक़ियो आहे शेख मुजीबुर रहमान अवामी लीग जो सदर 2 जुलाई ते जैकोबाद आयो उन जो असांजे बलूचिस्तान जो शहर हुओ टीपुल हाणे उन डेरा मुराद जमाली चवनि था उहो जॾहिं उते बाय रोड पहुतो त असां उन जो तमामु वॾे पैमाने ते इस्तक़बाल कयो ऐं उन खे अॻे घटपट हूंदो हाणे नसीराबाद आहे हितां इस्तक़बाल उन जो कंदा जैकाबाद शहर जेको हुयो ख़ुशी में बंदि थियो सॼो ऐं उन ते बिल्कुलु बाक़ाइदे गुलनि जी वर्खा कई वई ऐं उनखे राति असां जैकाबाद मीर जाफ़र ख़ान जमाली जे बंगले ते रहायोसीं उहो इस्तक़बालिया असांजे तरफ़ां हुयो उहो ॾिनोसीं पोइ राति जो उहो असांखे ॿुधाए पियो त मूंखे हिकु त ॾाढी ख़ुशी थी आहे जो तव्हां मुंहिंजो एॾो वॾो इस्तक़बाल कयो आहे मूंखे हिकिड़ो इहो वाक़ियो थो यादि अचे गुजरात जो असां उते जलसो पिया कयूं गुजरात में पंजाब में त एजेंसियुनि जे तरफ़ां इहा कोशिशि हुई त हीउ जलसो न थी सघे न को शेख मुजीब तकरीर करे सघे उन्हनि उते एॾो त गोड़ करायो जो असांखे मजबूरनि पंहिंजी जान बचाए कयो तव्हां भॼिणो पियो ऐं असांजी लाहौर जो वञी असां पनाह वरितीसीं पर मूंखे हिते ख़ुशी आहे त तव्हां जेके हिते मुंहिंजो एॾो वॾो तव्हां मुंहिंजो इस्तक़बाल कयो आहे एॾो मक़सदु इहो आहे त असां जेके बंगाली आहियूं असांजा हिते बि ताज़ी आहिनि उन खां पोइ साॻे ई साल साईं जीएम साहिब 10 अगस्त ते पीसी में जीएम साहिब खे आजाणो ॾिनो हुयो उन में बि मां शिरकत कई हुई उन में बि हिन किताब में उन जो दावतनामो साईं जीएम साहिब जो आहे जेको हुन मूंखे दावतनामो मोकिलियो हुयो ऐं ॻाल्हियूं करण जूं तमामु घणियूं आहिनि तव्हां सभिनी जा लख कोन किताब अवेलेबल आहे उहो बि आहे उन खां जेको पहिरियों मुंहिंजी आत्मकथा आहे जल मिशन जल उहो बि आहे त मां चाहींदुसि त हिन किताब जी महूरत कुझु दोस्त अचनि ऐं उहे असां सां गॾिजी करे कनि दोस्त अचनि हिते मां गुज़ारिश कंदुसि अदा लखुलवाणो खे ऐं अॼु रुबीना शेख खे साईं अफरा साहब फडर साहब खे ऐं बशीर नवीद साहब खे अदा हाजन खे हिदायत भुट्टो उमेद लवारी ऐं सलीर शेख इहे अचो तमामु महिरबानी करे गुरुबत तव्हांजा असां पंहिंजो ही सेशन किताब ते पहुचे थो महिमान खे ॾाढो महिरबानी ये वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो 4थी कॉन्फ्रेंस आहे ऐं असांजो वर्ल्ड सिंधी कांग्रेस सां 2 सालनि जो सफ़र आहे इन सफ़र में सर्दी हुजे गर्मी हुजे मींहुं हुजे बर्फ़ हुजे छा हुजे सिंध जे कंहिं बि मसइले ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस किथे कॉम्प्रोमाइज़ न कयो आहे उहो ऐं सिंध जे मसइले ते इंटरनेशनल नेशनल लेवल ते वधि खां वधि उजागर कयो आहे तंहिंजे करे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी टीम खे जस आहे ऐं तव्हां सभिनी जी सपोर्ट खां सवाइ इहो पासे पर न आहे तंहिं करे तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी करण चाहियो ही असीं जी ख़िदमत में पेश करे रहियासीं लंडन जी सरज़मीन ते थियल नाम्यारे लेखक ऐं सिंध जे हक़नि जी जदोजहद जे अॾोल सिपाही वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं टीवी जे सरवाण इमदाद अली ओढो जे किताब जी महूरती तक़रीब अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी
छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।